हाणे फर्ज़ कयो त असां वटि हिकिड़ी टेबल यानी मेज़ आहे, ठीकु आहे। हिन मेज़ जे जेके नंढो पासो आहे उते मां हिकु माण्हू विहारे सघां थो ऐं नंढे पासे ॾांहुं हिकु, हिन पासे ॾांहुं बि हिकु माण्हू विहारे सघां थो, ठीकु आहे। असां टेबल खे हिन मेज़ खे मथां खां ॾिसी रहिया आहियूं, ठीकु आहे। ऐं जेको टेबल हिन मेज़ जो वॾो पासो आहे उन जे पासे ॾांहुं असां ॿ माण्हू विहारे सघूं था, त ॿ माण्हू हेॾां, ठीकु आहे, ॿ माण्हू हेॾां। हाणे हिते असां वटि हिकिड़ी मेज़ आहे ऐं हिक मेज़ ते असां ॾिसो 1 2 3 4 5 6 माण्हू असां विहारे सघूं था, ठीकु आहे। हाणे अगरि हिन मेज़ सां गॾु लॻोलॻ हिकिड़ी ॿी मेज़ मां गॾु रखां मिलाए करे, त पोइ असां कीअं विहारे सघंदासीं, घणा माण्हू विहारे सघंदा। हाणे असां तसवुरु कयूं की अगरि ॿ मेज़ूं गॾो गॾु हिक ॿिए सां पयूं हुजनि ऐं हिक मेज़ हीअ असां गॾो गॾु हिकिड़ी ॿी मेज़ सां ठाहियूं था, ठीकु आहे। हाणे जॾहिं इहे ॿई मेज़ूं गॾु हूंदियूं त असां हिते विच ते को माण्हू न विहारे सघंदासीं, ठीकु आहे। हिन पासे ॾांहुं असां हाणे घणा माण्हू विहारे सघंदासीं इहो चेक कयूं। हाणे ॾिसो हिकिड़ो माण्हू हितां, ॿियो 3 4 5, हाणे इहा ई मेज़ साॻी हेॾे पासे ॾांहुं पई आहे, 1 2 3 4 ऐं आख़िरी 5 माण्हू असां हिन पासे ॾांहुं विहारे सघूं था। ऐं जॾहिं बि असांजूं ॿ मेज़ूं गॾो गॾु हिक ॿिए सां गॾु पयूं आहिनि त असां टोटल 10 माण्हू विहारे सघंदासीं। असां हिन खे लिखी सघूं था 10। अचो त हाणे मज़ीद टेबलूं ऐड कयूं जीअं असां कोई चेक करे सघूं था छा असांजे हिते को पैटर्न ठहे थो। हाणे त असां ॿ ठाहियूं, हाणे असां ठाहींदा 3, 1 2 ऐं 3, असां 3 टेबलूं ठाहियूंसीं ऐं टिनी टेबलुनि जे ॿिन्ही जेके नंढनि पासनि ॾांहुं हिकु हिकु माण्हू विहारे छॾींदासीं। उन खां पोइ हाणे मथां 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, ॿ साइड वारा मिलाए करे असां टोटल माण्हू थी विया असांजा 14। हिते ॾिसो त असांजो हिते थी छा रहियो आहे, ठीकु आहे। हाणे अंगनि ते गौर कंदव त ॾिसंदव की असां 4 माण्हू हर दफ़े वधाए रहिया आहियूं हिकु टेबल सां। हाणे 6 मां 10 ते वियासीं, 4 माण्हू वधायासीं, 10 मां 14 ते वियासीं, असां 4 माण्हू वधायासीं। अगरि तव्हां हिननि खे गौर सां ॾिसंदव त तव्हांखे सम्झ में ईंदो त इहो सही थी रहियो आहे। हाणे तसवुरु कयो की हे सभु असुल माण्हू आहिनि, त हे कुंड वारो माण्हू आहे, हिनखे मां नीरे रंग सां सोचां थो। हाणे जॾहिं मां हिकु ॿी टेबल खणी ईंदुसि, हाणे टेबल खे नंबर था ॾेई छॾियूं 1 2 ऐं पहिरीं टेबल हिकिड़ी, त हाणे जेकी ॿी टेबल मां जॾहिं खणी ईंदुसि, हे जेको नीरे रंग वारो हमरा आहे इनखे मूव करणो पवंदो, परे सुरणो पवंदो। हाणे इहो अगरि चए त मूंखे हिन कुंड मां ई विहणो आहे, इनखे परते सुरणो पवंदो। हाणे हे हिते सुरी करे हिते अची वियो, ठीकु आहे। त असां जॾहिं इहो माण्हू हिते सुरी करे इन टेबल ते अची वियो, हिन कुंड मां अची वियो ऐं टेबल वॾी करे वॾी थी वई आहे, मेज़ थी वई, हिकु टेबल थी वई आहे, त हाणे असां वटि टोटल घणा माण्हू नया आया। असां ॾिसो हाणे हिन 9 माण्हुनि खे असां पर्पल रंग या इनखे वाङणाई रंग सां ज़ाहिर कयूं था। हाणे 1 ॾिसो 2 3 ऐं 4, हाणे नई टेबल सां असां 4 नवां माण्हू विहारियासीं, ठीकु आहे। हिन खे सोचण जो हिकु तरीक़ो इहो आहे की जेका हीअ नई टेबल आहे उनजो हिकु ई पासो नंढो क़ाबिले इस्तेमालु आहे। जेको हिकु पासो आहे उहो मथी टेबल मां जेको हमरा हुयो माण्हू हुयो उहो इस्तेमालु कंदो, यूज़ कंदो, ठीकु आहे। त असां उन हिसाब सां सिर्फ़ु जेके हिन टेबल जा 2 वॾा पासा उते 2 माण्हू विहारियासीं, ठीकु आहे। टोटल असां माण्हू विहारियासीं 4। हाणे इहा ॾिसंदव ॻाल्हि त तव्हांखे सही सां सम्झ में ईंदी। हिनखे बुनियाद रखी करे असां इहो मालूम करे सघूं था की असांखे 4 या 5 या 6 मेज़ूं हुजनि ऐं असांखे खाको ठाहिण जी ज़रूरत बि न पवंदी की असां घणा माण्हू विहारे सघूं था 4 या 5 या 6 टेबलुनि ते। अगरि मिसाल असां वटि हिते 4 टेबलूं हुजनि, ठीकु आहे, असां घणा माण्हू वेंदासीं, हुन में असां 4 जोड़ करे छॾींदासीं, 14 में 4 जोड़ कंदासीं त असांजो 14 ऐं 4 थी वेंदा असांजा 18, ठीकु आहे। असां वटि अगरि 5 मेज़ूं हुजनि त असां वटि थी वेंदा 4 ॿिया जोड़ कंदासीं, हिते 5 लिखियो त ग़लती कई आहे, ठीकु आहे। असां टोटल 22 माण्हू विहारे सघंदासीं ऐं अॻिते हलंदा रहंदासीं।